अनु तू अब ते ऐसी गलती न कजाए कि पूरा न कभी जाए। दिलदारा ये जान न जाना तो मोहल्लत तेरी कौन दी नहीं आ। ये जानू हो जो तुझे कुले जाता है ये दुश्मन हो जाए ना तो ओ बासी भी नसीब कान थे या पर ये बुधा दिलदारा तो केरन ख्यालन में तू बिठो है दोस्त मार जो है उन परेशानी में आया। दिलदारा दुख को तो खेना है यो दुख असा के पाए पर वो एक दफो कातिल जाहिर थी पाए ना उन्हें के जेरे न छड़ींदुसि चोदा जानू जिन्ना जिन्न जंहिंजे पोयां पेड़ खे मारींदो या खारींदो। सचल जो कातिल कॾहिं बि ज़ाहिर न थींदो उनखे न ॻोल्ह। हाणे तूं पंहिंजी गिणती कर सचल खां पोइ उन्हनि जे निशाने ते तूं आहीं। ॿुधाए तो छॾियां मतां चवें त दिलदार दोस्तो न ॿुधाए। वयो त जब्बल पर वयो काॾे किथे मां त भुलियो न आहियां। खान हितां जो ॾींहों ॾींहुं अमन बिगड़ंदो थो वञे मूंखे अमन खपे। जेकॾहिं अमन न कराए न पाण ट्रांसफर सम्झ। सर मां पंहिंजे तरफ़ खां त पूरी कोशिशि करियां पियो पर जेसि ताईं शेर खान वलीदाद ऐं रईस बहावल खान जे विच में ठाह न थींदो ओसि ताईं हिते अमन थींदो ई कोन। कंहिं चौथी धुर खे विच में आणे इहो ठाह कराए। सर जेकॾहिं तव्हां बहावल खान मथां ज़ोर रखंदव त इहो ठाह थी सघे थो। वलीदाद ऐं शेर खान खे केरु राज़ी कंदो? सर असुल मसलो बहावल खान खे राज़ी करण जो आहे। बाक़ी जेसि ताईं मुंहिंजो ख़्यालु आहे त हू ॿई धुरियूं ठाह जे सॾ ते गॾु थी वेंदियूं। बस को विच में हुजे जेको ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं निबेरे। सर इन लाइ अर्ज़ु पियो करियां जेकॾहिं तव्हां सभिनी धुरियुनि ते ज़ोर रखंदव त इहो अमन थी सघे थो। बाक़ी सर मां लख गिरफ़्तारियूं भली कयां पर इन्हनि जे झेड़े में ग़रीब ॻोठाणनि जो सुकून बर्बाद आहे। बहावल खान खे न्यापो कर त मूंसां मिली वञे। सर मुनासिब ईअं थींदो त असां उन जी औताक ते लड़ी हलूं ऐं उन में हू पंहिंजी इज़त सम्झंदो ऐं तव्हांखे जवाब न ॾेई सघंदो। ठीकु आहे तव्हांजे अमन लाइ कुझु बि मां करे सघां थो। जेकॾहिं बहावल खान राज़ी न थियो त हुनखे लाकअप कंदुसि ऐं ओसी ताईं बंदि रखंदोमांसि जेसिताईं फ़ैसिलो न कंदो। अदा विचार ऐं मोर असां सां कूड़ ॻाल्हायो। जबल वापसि न आहे वियो पर हू हिते ई आहे। छा इहा हक़ीक़त आहे? तो जबल खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो? सोराना दा सोराना पक्का त हू जबल ई हो। जेकॾहिं ॿियो को हुजे हा त मूंखे ॾिसी पेर न ड्राया त पोइ त अनवर खे असां ॻोल्हण लाइ अॼु ॿिए तरफ़ भटकंदा पिया वठूं। मूंखे हाणे पक थी त अनवर खे इन्हनि ई अगवा कयो आहे। जेकॾहिं इहो कमु उन्हनि जो आहे न पोइ त आसरो लाहे छॾियो। हिन महिल ताईं अनवर खे मारे दफ़न बि करे छॾियो हूंदो। ख़ैर घुर भाॼाई ख़ैर घुर। इहे कहिड़ियूं आयूं पई कढी? मुंहिंजे ख़ैर घुरण सां
हक़ीक़त टरण वारी नाहे। भाउ जे प्यार में अंधा थी हक़ीक़त खां मुंहुं न मोड़ियो। तव्हां हुननि मथां कहिड़ियूं चङायूं कयूं आहिनि जो हू तव्हां मथां रहम कंदा? काल कालो को ॾींहुं आहे, इहो छोरो जबल तोखे मरणिंग करे वियो हो। ऐं हाणे जेकॾहिं अनवर हुनजे रुख चढ़ी वियो हूंदो त छा हुनखे छॾे ॾींदो? जन्नत सब समझूं था, पर इहा ख़बर नथी पए त अनवर खे इन्हनि अगवा कयो आहे या ॿियनि। सिर्फ़ हिकु चकर मूंखे पक्की ख़बर पए, पोइ जबल हुजे जा शेर खान निड़ीअ ते लत रखी साह निपोड़े कढंदो मान। अदा हाणे कंहिं ॿिए तरफ़ पंहिंजे दिमाग़ खे न फिराए। हाणे इहो पको सम्झ त इहो जबल ई आहे। जेकॾहिं जबल जो हथ आहे त पोइ इहो कम शेर खान जो हूंदो ऐं उनजी ख़बर वीचार ऐं मोर खे बि हूंदी। पोइ छो न वीचार या मोर खे गेले खणी अचूं ऐं पोइ सभु सचूं करायूंसि। मां त चवां थो त इहो कमु अॼु ई कयूं। किथे बि हथ न अचनि त घर में घिड़ी पऊं। हाणे जेसि ताईं बाहि न ॿारींदासीं न त अदानवर जो ॾस पतो न पवंदो। अमड़ मूं सोचो ई कोन हो त तूं को इहे कम खे पटी दिए। एड़ो कम क्यों थी जो तुझे मोते हाणे या चढ़ंदी कान का माई जन्नत 5 रुपया घट कम खे पट। तूं बेखुश न थी छोरा। माने एड़ी चूक ॾिनी अथन जो अॻे ख़ामोश हुआ, हाणे अची घर वेठे बेइज्जतो करे वेंदा। ख़बर फ़कीर, इहा जन्नत हाणे सॼी ज़िंदगीअ जे लाइ सबक सिखी वई आहे। मां जेके हिन सां 2-3 जुठियूं कयूं न, हाणे असांजे पाछे खां बिड़जे थी, पाछे खां बि। भागन भरी जे जन्नत इहा ॻाल्हि मौला दादा ऐं वली दादा वारनि सां कई न त घर वेठे अची असांखे जूता हणी वेंदा। दोलण मूंखे त खौफ़ आहे त ये निभागा असांखे हितां लॾो न खणाए छॾीनि। निमाणी ही घर तर असांजो आहे, उन्हनि जो न आहे। जॾहिं बंदूकूं खणी अची आगुर ते बीठा न, ओॾी महिल असां पंहिंजो घर ई छॾे भॼी वेंदासीं। हा ओ निमाणी इहो कमु मूं न आहे कयो, अम्मा जो थी अम्मा। अड़े फुकूं त तूं पियो ॾींसि न, पंहिंजा कारनामा पियो बयान वेठो करे। कमु खणी कंहिंजो बि हुजे पर सज़ा असां सभिनी खे ॾींदा। अड़ी भगन भरी तुंहिंजा भाग, जे कुझु कर तॾहिं बि आसा, जे न कर तॾहिं बि आसा। हो हिन जा जात था असांखे ॾिसनि झटि करे था बेइज़तो कनि। पोइ असां छो उन्हनि जे मथां रिआयत कयूं? भागन भरी मां तोखे चवां थो जेको वणे सो वञी कर, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी ज़िद जे करे इहे घर वेठे अची असांखे बेइज्जतो करे वेंदा। दाढ़ी बि जगस हुई, ख़बर फ़कीर जे असां सां गॾु तोखे बि वफ़ादार लॻा त मरी त कोन वेंदे न। हा दरवेश, हाँ खणी दुआ घुरी छॾ। गुर दुआ त 2-3 मोजरा लॻनि। मारिया, तू ही जेको कुछ भी करे पई न तमाम गलत पई करे। जेकॾहिं थोरी भी ॻाल्हि ज़ाहिर थी न त हो तोखे कारी करे कुई छॾींदा। दुआ मर्द ॾाढा ई ज़ालिम इन करे आहिनि जो असां उन्हनि जो ज़ुल्म बर्दाश्त थी कयूं, पर जेकॾहिं असां बि उन्हनि वारी चाल खेॾूं न त हू असांजो कुझु बि नथा बिगाड़े सघनि। इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे, तू उन्हनि जो कुझु बि बिगाड़े नथी सघे। दुआ जेकॾहिं तूं चाहीं न त मां तुंहिंजे पीउ खे बि माराए सघां थी। छोरी, तुंहिंजो दिमाग़ त न ख़राब थी वियो? मुंहिंजे पीउ खे माराइण जी सघ चङनि भलनि खे न आहे, ऐं इहो कमु तूं कराए वेंदी आहे। दुआ हिन वक़्तु मुंहिंजे हथ में उहो कातिल आहे जेके मां इस्तेमाल कयां न त तुझे पीउ खे 2 ॾींहंनि में पूरो करे सघे थो। कुछ पंहिंजी इज़त जो सोच मारिया। जेके तू पेर खयां न उहो तोखे पंहिंजो पाण बदनाम करे छॾींदा, पर तू करे कुछ भी कान सघंदी आहे। अजय पंहिंजी बदनामी जी तरफ़ वधे पई। दुआ मां त उन ॾींहुं बदनाम थियसि जंहिं ॾींहुं मुंहिंजो निकाह जानू सां थियो। सॼे ॻोठ इहो सम्झो
त शायद मां कारी हुयसि या वरी उन खां बि वधीक को गंदो कम कयो हुयो। तॾहिं तॾहिं त मूंखे हिक पोड़े सां परणायो वियो। जेको कुछ थियणो हुयो उहो थी वियो। हाणे वधीक पंहिंजे लाइ मसला पैदा न कर। दुखी या सुखी हाणे तोखे पंहिंजी जिंदगी जानू सां गुज़ारणी पवंदी। न दुआ न, जानू सां त मां जिंदगी गुज़ारण जो सोचे भी नथी सघां। बस मुंहिंजी मजबूरी उन सां जुड़ियल आहे। हाणे जेके तूं पेर खया आहिनि उहे तोखे सोहन पिया। दुआ मूंखे शौक़ न हुयो हर हथ ते विकामण जो। मूंखे मजबूर कयो वियो। हाणे मां पंहिंजे पलान करण लाइ इहो न ॾिसंदसि त मुंहिंजी इज़त ते केतिरा छंडा था पवनि। जेसी ताईं मां हिननि सभिनी खे पाण में वेड़ाए न माराईंदसि न तेसी ताईं मां माठ करे न वेहंदसि। जानू असांजे रस्ते रोकण जो मकसद घणा ॾींहं थी विया आहिनि मूं आगे महिमानी न आहे खाराई। अॼु सोचा थो का ठाहियूं की महिमानी खाराया तव्हांखे। हा इन्हनि टिंगाइनि खां अञा मुड़ी कोन बुर्स माराए छॾी। अञा बि तुंहिंजा उहे साॻिया पे जेको मोह आहे उन जे बारे में तोखां पुछणो आहे। जानू सच लखे भली दाद वारनि मारियो आहे। इहा ॻाल्हि कंहिंखां लिकियल कोन्हे का। तव्हां भली दाद वारनि सां पहुची कोन था सघो। जेकॾहिं ईअं भली दाद वारनि अॻु वठो हा त तव्हांखे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾनि। बस छोड़ा बस। तोखे ख़बर न है दिलदार दरिया है जे चढ़े तो बंद से टोड़े बेला बोले। ओ यो वली दाद ऐं शेर खान छाए मुंहिंजे अॻियां। पोइ वञ उन्हनि जो अॻु वठ न। असांजो रत छो सुकायो अथई? बस बिचारे अचे हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाए त मेरा मथो फेस विझंदो माए। जानू मां चवां थो चाटे मत कटो कट चाटे मत। सोची या मजाल जानू जे मथां हथ तो खणी। मारो इसे। अरे इसको मारी ने जो निजात करने याद करने नहीं करने को फाइल चाहिए थे। बस तो मदद न प्याओ जन फिलहाल काल बुधो बचन न खोले वञी पंहिंजे शींहं खे सलाम ॾिजो। अच्छा जो जानू जिन्न थई जिन्न के जो पोइ अपन के मारे जा खारे तो जे ने शींहनि खे लॼायो आहे। रुगो तंदो ते शींहं उतोड़े उतो उतो रोटी हल हल त मंड सा हलो भाजो हल हलो हल हल भागन भरी इहो सच आहे त पहिरियों जॾहिं बाबा हिते लॾो खणी आयो न त इन्हनि जे ई वॾनि प्लाट फी सबिल्ला ॾिनो हुयो। हाणे ख़बर नाहे त छोकिरा इहो प्लाट ख़ाली कराईंदा अलाए छा। मुंहिंजो हिन घर मां जनाज़ो निकिरंदो ख़बर फ़कीर मूंखे मारे पोइ घर ख़ाली कराइनि। बाक़ी ईअं मां बि हिन घर मां निकिरण वारी न आहियां। पुफी जॾहिं प्लाट उन्हनि जो आहे त तूं छा थी करे सघीं? हिकिड़े ई थुॾे सां कढी ॿार फिटो कंदा। भागन भरी तूं जेकॾहिं ज़िद छॾे न त सभु मेड़ थी वली दादा वारनि वटि हलूं। पोइ थी सघे थो त हुनजी दिलि में को रहम पवे। ॻाल्हि लख रुपए जी कई थी बाबा। हीअं कर 20,000 रुपया तूं खण 80,000 रुपया मूंखे ॾे। अमा जल्दी कर 5 रुपया घटि कम खे पट बस मेड़ था खणूं हलूं था ओॾे। अमा अड़ी भागन भरी तो जा भा जेके मुंहिंजे पुटड़े जा कातिल आहिनि उन जे दर ते झुकण जे लाइ तो चयो वञे मूंखे। अमड़े जेको वयो उनखे छॾ। जेको तुंहिंजे साम्हूं वेठो आहे न उनजे सिर जो खेर घुर। इहो जेको तुंहिंजो ज़िद आहे न असां सभिनी खे बेघर कंदो। पुट माणे कान मञींदी उथ त तूं ऐं मां हली वली दादा खे मिंथ कयूं। ओ बा मां इन्हनि ज़ालिमनि जे मुंहं ते चढ़ंदुसि ई कोन। तूं वञी थी आ। बाबा तूं गॾियो हलंदे त मां बि हलंदुसि।
न त मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे मूंखां सवाइ वेंदे त तुंहिंजो ख़र्च थींदो सीएनजी ते ई जा हल बाबा जल्दी कर 5 रुपया घटि कम खे तकड़ो पत बाबा वञा थो हथ त कढ न मुंहिंजा पी इधो पादर खाई मोटंदो दरवेश वञी दुआ घुरियूं ते सिर बचाए ईंदो अॻियां बि माण्हू कोन्हनि से मिरूं अथसि मिरूं ॾिसो त कीअं थो अचे पियो भाई मुंहिंजा हंध बिस्तरा बधी रखिजांइ मां सुबुह जो सिज उभरण खां अॻु ई हली वयुसि तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणो मूं में हाणे सहप न आहे अदा पहिरियों त मां बि इहो सोचियो त नाज़ा खे वठी मां बि ॻोठ हलंदसि इन आसरे ते पंहिंजो कहोल कोहिराए छॾियो हाणे त ही घर बि मूंखे खाइण थो अचे अम्मा जेकॾहिं चाचा वञे थो त हुनखे कोन रोकींदासीं बाक़ी पाण हिते आहियूं मूंखे पंहिंजा कख यादि पिया अचनि हाणे वधीक मां हिते हिकु ॾींहुं बि न रही सघंदसि अम्मा तो त चयो हो त मुंहिंजी क़बर बि हिते ठाहिजो ऐं हाणे तुंहिंजी दिलि भरिजी वई आहे जो हिकु ॾींहुं बि नथी रही सघी छा अम्मा तोखे अदी नाज़ा जी यादि उते कोन सताईंदी नाज़ा खे हाणे यादि करणु फज़ूल आहे हक़ीक़त खे तस्लीम कयो नाज़ा मरी चुकी आहे अदी नाज़ा नथी मरी सघे अदी नाज़ा ज़िंदा आहे ज़िंदा ऐं जबल अनवर खां आख़िरी वक़्त में सची कराए वियो ऐं हुन ॿुधायो त नाज़ा ज़िंदा आहे अनवर ख़ौफ़ खां वञो हूंदो बाक़ी मूंखे नथो लॻे त हुननि ज़ालिमनि को नाज़ा खे ज़िंदा छॾियो पुट यादि त सभिनी जी ईंदी पर मोइलनि पुठियां को वियो कोन्हे को मां अदा सां वापसि हली वेंदसि तव्हां ॼाणो तव्हांजो कमु पर अदा शेर खान तव्हांखे वञणु कोन ॾींदो तव्हां जवान मुड़ुस आहियो शेर खान सां गॾिजी पलांद करे निकिरी अचिजो बाक़ी असांखे रोकणु फज़ूल आहे चाचा शाम अदा शेर खान अचे त हुन सां सलाह कयूं था उहो तव्हांखे न छॾे त न छॾे बाक़ी मां सुबुह जो हर